सजी डीप सी फिशिंग, गहरे पानी में जेका मच्छी मरे थी, झींगो मरे तो, साना मरन था, तव्हांजे समुंड में मरन था। समुंड जो हिस्सो तव्हांजो है। गंदकोट में गैस निकरे थी, कादरपुर जे इलाके में गैस निकरे थी, थाने बुला खान थाने अहमद खान में पेट्रोल निकरे तो, खैरपुर में पेट्रोल निकरे तो। कदे इन डंडे कुंडे सा भंग घोटींदड़ सिंध जे चङे मुड़स चयो आहे त 70 सैकड़ो नौकरियूं सिंधियुनि खे ॾियो। वास्तो ई कोन अथनि त पैकेज में ॻाल्हि कनि हा त सिंधियुनि खे ॾियो। सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान हींअर हिननि खे मौक़ियो हो। नवाज शरीफ खे पंहिंजूं शर्तूं मञाणियूं हुयूं। पठान दोस्त ज़हीन हुआ, उन्हनि सम्झो उन्हनि जी मजबूरी आहे। चयूं त जेकॾहिं सूबे जो नालो तब्दील न कंदो असीं सही कोन कंदासीं। नवाज शरीफ खे हुननि जो ॾाढो झुकणो पियो ऐं ॻाल्हि मञणी पई। ही जेके 50-60 MLA तोबरा पायो, गाॾियुनि मां धूड़ उॾायो, माल ठाहींदा वतन, अड़े गद्दार जट जा पुट सिंध लाइ छो कोन ॻाल्हायो? सिंधी माण्हू तव्हां खां सवाल पुछनि था। कुझु न ॻाल्हायूं। MQM वारा भार उन्हनि खे ख़बर आहे त सिंधियुनि खे रोज़गार मिलंदो। कराची मां अज़ीज़ाबाद मां त गैस ऐं पेट्रोल निकिरे कोन थो। मामा जे घर मिज़मान मूंखे लहर न को लोॾो, हुननि जा आई आऊं जॻह गैस मिलनि त मिलनि। अज़ीज़ाबाद मां ऐं नाज़िमाबाद मां त गैस ऐं पेट्रोल कोन थी निकिरे। हुननि जो कहिड़ो वास्तो? जो धूड़ जी पाइनि उन ज़िले खे नौकरियूं मिलंदियूं, असांखे छा मिलंदो? उहे ज़िंदाबाद हैदराबाद रिज़वी फारूक सतार टिपा ॾींदा अचनि। अड़े उहे त टिपा ॾींदा आया, पर जेको नवीद कमर पटको ॿधी भॻो ऐं जेको रज़ा रबानी भॻो, उहे जेके वेठा मुर्तज़ा जटोई वेठो ऐं जेको अब्दुर्रज़ाक खईम वेठो, इन्हनि छा पिया कयो? सिंधी क़ौम तव्हां खां सवाल थी पुछे, रज़ाक खईम, मुर्तज़ा जटोई, नवीद कमर, ख़ुर्शीद शाह ऐं रज़ा रबानी, त जवाब ॾियो तव्हां सिंध लाइ छा ॻाल्हायो ऐं छा कयो? कुछ वक्त तक में तव्हां ॾिठो सिंध जे पाणीअ लाइ ॾींहुं मल्हायो वियो सॼे सिंध में। मिस्कीन ग़रीब माण्हू निकिता, अवामी तहरीक निकिती, ॿियूं क़ौम परस्त तंज़ीमूं निकितियूं, सभु निकिता। पाणी पे घुरियूं। पाणी कंहिंखां पे घुरियूं? मरकज़ी हुकूमत खां। मरकज़ी हुकूमत कंहिंजी? पीपल्स पार्टी जी। ॿियो कंहिंखां पे पाणी घुरियूं? इरसा खां। इरसा ते मथां इख्तियार कंहिंजो? पीपल्स पार्टी जो। ॿियो कंहिंखां पे घुरियूं? वापडा खां। वापडा जो वफ़ाक़ी वज़ीर केरु? पीपल्स पार्टी जो। ॿियो कंहिंखां पे घुरियूं? पंजाब जे इत्तेहादी हुकूमत खां। उन में पाणीअ जो वज़ीर चङो मुड़ुसु केरु? राजा रियाज़, पीपल्स पार्टी जो। हाणे पीपल्स पार्टी पाणी बंदि करे छॾियो, सो पिया पाणी घुरूं ऐं गद्दार पीपला वज़ीर MLA से वरी असां सां गॾु टुक गुलनि जो खणियो, दरिया में पिया हारीनि, दरिया खे भेटा पिया ॾियनि, अदा अलाह करे दरिया में पाणी अचे। बताए फ़क़ीर हिकिड़ो दफ़ो कंहिं पाक जाइ ॾांहुं मुंहुं करे फारग थियो त मुल्लो लंघियो ॾिठई, फलाणी जाइ ॾांहुं मुंहुं करे कार्रवाई में लॻो पियो आहे, पट ते वेठो आहे। मुल्ले वरी वताए जे मथां बि कार्रवाई करणु शुरू कई। वताए मुल्ले लाइ निहारे चई चरिया खरिया असीं वियूं, पर ही सही सिधी ज़लालत आहे। चरिया खरिया असीं वियूं सम्झूं था, अकुल घटि अथऊं, पर ही पीपला वॾेरा ऐं पीपला वज़ीर ऐं लीगला वज़ीर से जीअं गुल खणी दरिया में भेटा ॾियण आया। ऐसे छो थाणे में माण्हुनि खे मोचड़ाइणो हुजे, माण्हू अची दाऊं कनि त लाकअप में माण्हू पुठिजे पियो, ऐसे छो वरी उन्हनि तव्हां सां गॾु बीह रहे चए लाकअप में तशद्दुद बंदि करियो, लाकअप में तशद्दुद बंदि करियो। अड़े लानत अथई, तशद्दुद करी तूं पियो, बंदि बि तूं पियो कराई। नवाज लीग वेठी आहे, वियासीं लंडन जी कॉन्फ्रेंस में, ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में। आऊं हुते हुअसि, खलील साहब हो। सूबनि खे हक़ ॾींदासीं,
सूबन जे लाइ असीं कसर खाईंदासीं ऐं मियां साहब सोचियो फलाणी दहशतगर्द तंज़ीम सां कोन ॻाल्हाईंदासीं। आयो हफ़्ते खां पोइ इशरत लिबास सां मिलण शहबाज शरीफ पुॼी वियो। बलोचिस्तान में तहरीक अली चऊं परॾेही हथ पश्तून चवनि नालो रखो, चए नालो कोन रखंदासीं। सिंध घुरे पाणी जो पाणी आई कोन्हे। मियां नवाज शरीफ ऐं मुस्लिम लीग क्यू जी क़यादत ऐं नवाज लीग जी क़यादत तव्हांखे ॿुधाए था छॾियूं। ही ॿी सिंध अथव, ही 10 साल अॻु ज़ियाउल जे दौर वारी सिंध कोन अथव जंहिंमें गद्दार पीपला पिरनि में लिखी विया ऐं सिंधी माण्हू इंतज़ार में वेठा हुआ गद्दारनि जे। ही 46 ॾींहं लॉन्ग मार्च करण वारी सिंध आहे। ही 19 फरवरी ते सॼे सिंध खे कदकोट खां कराची ताईं ब्लॉक करण वारी अवामी तहरीक जी जोड़ियल सिंध आहे। अवामी तहरीक जी जोड़ियल सिंध, सिंधियाणी तहरीक जी जोड़ियल सिंध, सिंधी शागिर्द तहरीक, सिंधी हारी तहरीक जी जोड़ियल सिंध तव्हां खां भीख कोन घुरंदी, किश्तो खणी पिनंदी कोन पाणी ॾियण लाइ त पाणी ॾियो, अदा महिरबानी करे पाणी खोलियो, अदा महिरबानी करे पाणी खोलियो, अदा तव्हां असांजा वॾा भाउर आहियो, अदा असीं सुकी वियासीं, अदा असां वटि मैयतुनि खे गुस्ल ॾियण लाइ पाणी कोन्हे, अदा समुंड असां ते मथे चढ़ी आयो, अदा असीं अचे में झलिया पिया आहियूं, ज़हरीलो पाणी पिया पियूं। इहे दाऊं करे 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 माण्हू थकिजी पिया आहिनि। ॿितरफ़ो रोड आहे, कराची हैदराबाद विया ॿितरफ़ा ट्रैफिक आहे, हिकिड़ी हेॾां ईंदी पई आहे ॿी वेंदी पई आहे। मथां अचे पियो पाणी, तरबेला ऐं मंगल आहिनि तव्हांजे हदुनि में, पाणी ताईं रोके छॾींदो। ठीकु आहे, बंदरगाह आहे असां वटि, 71 सैकड़ो गैस आहे सॼे पाकिस्तान जी असां वटि, 57 सैकड़ो पेट्रोल आहे सॼे पाकिस्तान जो असां वटि। जे पाणी रुकजंदो त गैस, बंदरगाह ऐं पेट्रोल बि रुकजी वेंदो। उठनि ते हलंदो, जॾहिं ते हलंदो, सिगरिन में पंहिंजा बोर्ड ते खाईंदो, जी कोन सघंदो। तंहिंजे करे जंहिंखे इहा ग़लतफ़हमी आहे त सिंधी माच कयो पीपलनि सां वेठा हूंदा, विढ़ंदा कोन। सिंधियुनि कॾहिं विढ़ण खां सवाइ हथियार फिदो न आहे कयो। हज़ारे सालनि जी तारीख़ में रंजीत सिंह जे वक़्त खां वठी, चौहाननि खां वठी, ही जेको वठो वेठो आहे, राति विच में पंजाब जा हुकुमरान हिन पासे खां होॾां कलाबती हणंदा हुआ। सिंधियुनि विढ़ण खां सवाइ कॾहिं बि शिकस्त क़बूल न कई आहे। ज़माना गवाह आहिनि, जब साज़ सलासल बजते थे हम अपने लहू से सजते थे, वो रस्म अभी तक बाकी है, ये रीत अभी तक जारी है। कुछ अहले चश्म, कुछ अहले हवस मैखाना गिराने आए थे, दहलीज को चूम के छोड़ गए, देखा कि ये पत्थर भारी है, जब पर्चे में जान लेकर निकले हम खाक नशी मक्तल मक्तल, उस वक्त से लेकर राज तलक जल्लाद पे हैबत तारी है। जख्मों से बदन गुलजार सही पर उनके शिकस्ता तीर गिनो, खुद तरकश वाले कह देंगे ये बाजी किसने हारी है। नई सिंध का जोड़ियों अवामी तहरीक असांजे अज़ीम कायद की अगवानी में हमेशा सिराजुल हक मेमन लिखियो पलीअ साहब लाइ, सिज सुभाणे जा करे साई सामी रोए। यानी सिज सुभाणे जेका ॻाल्हि कंदो सामी वो अॼु जो सोचे। जॾहिं भुट्टे साहब ऐं मुजीब में इख़्तिलाफ़ हुआ ऐं बंगालियुनि खे दीवार सां लॻायो वियो, तॾहिं पलीअ साहब सम्झायो त पहिरीं बंगालियुनि खे अकेलो करे मारींदा ऐं पोइ वारो सिंधियुनि जो ईंदो। जॾहिं सिंध जे क़ौम परस्तनि उन वक़्त में अल्ताफ़ हुसैन खे ट्रेनिंगूं पे ॾिनियूं, हथियार हलाइण पे सेखारिया, तॾहिं असां चयो पिए त विढ़नि साण लताड़जनि कूड़ा, ही पाण में विड़ी विड़ी पंहिंजे बंदूकुनि जो रुख असां न कंदा। जॾहिं कालाबाग डैम जी कंहिंखे सम्झ न पई आई, तॾहिं
पलीअ साहब ॻाल्हायो कालाबाग डैम के खिलाफ। जॾहिं सॼे मुल्क में माण्हू चवंदा हा सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक 4 मायूं वठी पिया मुल्क में मिड़े सेमिनार कॉन्फ्रेंसूं कनि, तॾहिं पलीअ साहब चयो त सिंधी औरत सिंध जे क़ौमी जंग जे सफ़े अवल में हूंदी ऐं अॼु मरनि जूं